वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान हर फॉरम ते फ़लस्तीन मसइलो उथारियो। OIC खे फ़लस्तीन मसइलो खणण जो चयो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी फ़लस्तीन मसइलो भरपूर तरीक़े सां उथारियो। फ़लस्तीन मसइले ते जारी कयल ख़ासि पैगाम में वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मूं फ़लस्तीन मसइले ते मुसलमान मुल्कनि जे सरबराहनि सां ॻाल्हायो। पाकिस्तान हर फॉरम ते फ़लस्तीन मसइले लाइ आवाज़ उथारियो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु बीठो आहे। फ़लस्तीनियुनि खे उन्हनि जा हक़ ज़रूर मिलंदा। हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं फ़लस्तीनियुनि खे पंहिंजो मुल्क मिलंदो। वज़ीर आज़म वधीक चयो त सोशल मीडिया ते कंहिं बि ख़बर खे दॿाए नथो सघिजे। ओलह जी मीडिया बि इसराइल ते तनक़ीद करे रही आहे। पहिरियों भेरो ओलह मां बि इसराइल ख़िलाफ़ आवाज़ उथियो आहे। हुन चयो त इसराइली ज़ुल्मनि सबबि केतिरा ई फ़लस्तीनी शहीद थिया। इसराइली पुलिस रमज़ान में फ़लस्तीनियुनि ते तशदुद कयो। 27 रमज़ान जी राति इसराइल मस्जिद अक्सा ते हमिलो कयो। वज़ीर आज़म चयो त हथें ख़ाली फ़लस्तीनियुनि ते इसराइली फ़ौज तरफ़ां बमबारी कई वई। फ़लस्तीनी अवाम सां ज़ुल्म ते ख़ामोश न वेहंदासीं।